أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الرحمن الرحيم مالك يوم الدين. إياك نعبد وإياك نستعين. اهدنا الصراط المستقيم الصراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. اللهم صل على محمد وآل محمد. اللهم صل على محمد وآل محمد. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الذي أول نوره وآخر ظهوره ورحمة للعالمين وجوده. الصلاة والسلام عليك يا رحمة للعالمين. الصلاة والسلام عليك يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا حبيب الله. ॿिन्हिनि जहाननि जा सरदार मदद फरमा सच्चा सरदार. असांजा ॾुख दुख दूर फरमा सच्चा सरदार. असांजूं ग़रीबतूं तंगदस्तियूं दूर फरमा या अल्लाह. सॼी दुनिया में जेके बि परेशान आहिनि उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमा मुंहिंजा मौला. जेके पंहिंजो ॾुख तोखां सवाइ ॿियो कंहिंखे न आहिनि ॿुधाईंदा मौला, उन्हनि जा मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदिके दुख दूर फरमा. सभिनी जूं तंगदस्तियूं दूर फरमा. असांखे रोज़ी कुशादी अता फरमा मौला. चादर ज़ैनब जे सदिके, चादर ततहीर जे सदिके मुंहिंजा ऐं मुंहिंजे जमायतनि जा, मुंहिंजे सचनि वफ़ादारनि साथियुनि सचनि मुरीदनि जा बच्चा घर क़यामत ताईं शादो आबाद फरमा. मुंहिंजे वफ़ादार मुरीदनि जेके सचा मुरीद आहिनि उन्हनि जूं क़यामत ताईं पीढ़ियूं नस्लूं आबाद फरमा. उन्हनि जा वेड़ा वसंदा रहनि चादर ज़ैनब जे सदिके, चादर ततहीर जे सदिके. अॼु मुंहिंजी दुआ क़बूल फरमा. मुंहिंजे बचड़नि खे वॾी हयाती अता फरमा. दीदार अहमद साईं खे, मोहम्मद बिलावल साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा. सच्चा सरदार इमाम हुसैन हसन हुसैन जे सदिके सॼी दुनिया में घर घर हर मोमिन जे घर मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जी लख सलवातूं थियनि. हीअ दुआ बि क़बूल फरमा. सच्चा सरदार असांजे मुल्क पाकिस्तान खे ज़मीनी आसमानी आफ़तुनि खां पनाह अता फरमा. असांजे मुल्क जी पाक फ़ौज जी मदद फरमा. असांजे फ़ौज जे हर जवान खे हर मोड़ ते कामयाबी इज़त अता फरमा मौला. जेके मुल्क में अमन पसंद बाना आहिनि उन्हनि खे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदिके उन्हनि जे बचड़नि खे क़यामत ताईं शाद आबाद फरमा मौला. अॼु दुआ क़बूल फरमा. क़ुरान ऐं अहल बैत जे सदिके मुंहिंजा करीम मदद फरमा. असांजूं ग़ुरबतूं, असांजा ॾुख बीमारियूं दूर फरमा. असांखे रोज़ी अता फरमा. घर घर मिठे महबूब मुस्तफ़ा जी सलवात ते लख सलवात ते मुंहिंजी जमायत सॼी दुनिया में फैलिजी वञे. सॼी दुनिया में फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवेसी क़ादरी जी जमायत सॼी दुनिया में फैलिजी वञे. हर मोमिन मुसलमान जे घर लख सलवातूं थियनि, लख सलवातूं थियनि.
मौला मूंखे ऐं मुंहिंजे बचड़नि खे मदीने पाक जी बार बार हाज़िरी नसीब फरमा। मां ऐं मुंहिंजी घरवारी गॾु मदीने पाक वञूं, इहा जल्दी दुआ क़बूल फरमा। मुंहिंजे बचड़नि पुटनि न्याणियुनि जी पारत थी करीम, कॾहिं ॾुखियो ॾींहुं न अचे। मुंहिंजे अज़ीज़नि खे, मुंहिंजे मिटनि दोस्तनि माइटनि खे, मुंहिंजे दोस्तनि खे, साथियुनि खे, उन्हनि जे बचड़नि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मौला सदके हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे, मुंहिंजा मौला क़ुरान पाक जे सदके में मुंहिंजे क़ुरान शरीफ़ फ़िरके वारियत को मना थो करे। मौला महबूब जी उम्मत खे तफ़िरके बाज़ी खां बचा। महबूब जी उम्मत खे तफ़िरके बाज़ी खां बचा। जेके असां जूं अमड़ियूं न्याणियूं कुंवारियूं नौजवान पंहिंजे घरनि में उनखे नेक साले रिश्ता जल्दी अता फरमा। सभिनी जूं तंग दस्तियूं ग़ुरबतूं दूर फरमा। औरतुनि खे पर्दे करण जी तौफ़ीक़ अता फरमा। औलाद खे पंहिंजे माउ पीउ जो अदब एहतराम नसीब फरमा। साले थियनि, हर जहान जा बचड़ा साल थियनि, अबे अम्मा जी ख़िदमत कनि। मौला ए करीम अॼु मुंहिंजी ही दुआ क़बूल फरमा। असांजे मुल्क पाकिस्तान खे हर ज़मीनी आसमानी आफ़त खां पनाह अता फरमा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व